अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ैरु, उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। आउं आहियां तव्हांजो प्यारो दोस्त जान मोहम्मद ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल मिस्टर PhD टीचर। जीअं त अॼु जो असांजो जेको रीडिंग जो क्लास आहे उहो टे क्लास जो पहिरियों लेसन। जी दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो त क्लास टे जो पहिरियों लेसन जेको धणीअ जी वॾाई यानी हम्द, धणी यानी अल्लाह ताला ऐं उनजी सिफ़त बयानु करणु यानी अल्लाह ताला जी जेका वॾाई आहे उहा बयानु करणु। सो हलूं था करेक्ट प्रोनाउंसिएशन सां पढ़ंदासीं, विथ मीनिंग। जेके डिफिकल्ट वर्ड आहिनि उनजी मीनिंग पढ़ंदासीं। पहिरियां त असां शुरू अल्लाह जे नाले सां कंदासीं जेको महिरबानी निहायत रहम वारो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक़ पहिरियों, जी हा, सबक़ पहिरियों। धणीअ जी वॾाई हम्द, अल्लाह ताला जी वॾाई। ॾिसी दुनिया में अजब नज़ारा, छो त दुनिया में जेके नज़ारा आहिनि उहे हैरत अजीब आहिनि, दंग थियण वारा आहिनि, जेके अल्लाह साईं ठाहिया आहिनि। साईं जी सग सम्झ प्यारा, यानी जेकी अल्लाह ताला जी ताक़त आहे उनखे सम्झ। उभ ऐं धरतीअ ते इसरार, इसरार यानी लिकियल शयूं। जोड़िया साईं सभ जिनसार, वण टिण ॿूटा धणीअ उपाया, यानी वण वॾा, टिण यानी नंढा वण। कंहिं उपाया आहिनि? धणीअ उपाया आहिनि। उपाया उहा शइ जेका ज़मीन मां निकिरे, कुदरती पैदावार, उनखे चइबो आहे उपाया। क़िस्मे क़िस्मे पन बनाया, क़िस्मनि क़िस्मनि जा पन आहिनि, तरह तरह जा पन आहिनि, जंहिंमें को गोल थो थिए, को डिघो थो थिए, त को अंब टाइप थो थिए। गुल फुल मेवा कई गुलज़ारा, गुल तव्हांखे ख़बर आहे जेके गुलाब जा गुल हूंदा आहिनि, चंबेली जो गुल हूंदो आहे। फुल यानी फ्रूट वारा मेवा, मेवा कई गुलज़ार, गुलज़ार यानी सावक। जोड़िया साईं सभ जिनसार, जबल नदियूं ऐं चश्मा लाह, जबल आहिनि उन्हनि मां जेके नदियूं ऐं चश्मा था वहनि, यानी लाह यानी जेको पाणी हेठि वहियो थो अचे, त चवे थो जबल नदियूं ऐं चश्मा लाह। समुंड तला ऐं ढंढूं वाह, समुंडनि मां तला ऐं ढंढूं थियूं वहनि। लाह यानी जेको पाणी हेठि अचे, वाह यानी जेको वहे सिधी रेंज में। बर्फ़ गड़ा सभु धारोधार, यानी बर्फ़ जेका हूंदी आहे वरी उन्हनि जा गड़ा जेके हूंदा आहिनि उहे धार धार थियो वेंदा आहिनि, जुदा जुदा थी वेंदा आहिनि, अलॻि अलॻि थी वेंदा आहिनि। जोड़िया साईं सभ जिनसार, इहे सभु कंहिं ठाहियूं? असांजे अल्लाह ताला। उब ॾे थोरी नज़र करियो, सिज चंड ते पुण ध्यानु धरियो। सुहिणी तारनि सिंधी कतार, संधी कतार। जोड़िया साईं सभ जिनसार, यानी तारनि जी कतार जेका हूंदी आहे सदी, उहा ही जेको अदब लाइ यूज़ थींदो आहे, सदी कतार यानी हिकिड़ो इशारो आहे, इस्तेमालु आहे अदब लाइ। त राति जो आसमान में तारा हूंदा आहिनि, चंड हूंदो आहे, उहो सभु कंहिंजी आहे? उहो सिर्फ़ु अल्लाह ताला जी आहे। वरी नेक्स्ट पेज ते बि आहे, कंटिन्यू आहे। रातिनि पुठियां ॾींहं अचनि, झोड़नि पुठियां रोज़ रोशन। कॾहिं चांडोकी कॾहिं कार, जोड़िया साईं सभ जिनसार, यानी रातिनि जे पोयां ॾींहं ईंदा आहिनि, ॾुखे वक़्त जे पोयां सुठो वक़्तु ईंदो आहे। झोड़नि पुठियां रोज़ रोशन थींदा आहिनि, जिते झोड़ थींदा आहिनि त हुते थींदा आहिनि जेके आसमान रोशन थियो ईंदो आहे, या झुड़ थींदो आहे, वरी उहो सिज निकिरंदो आहे। त कॾहिं चांडोकी कॾहिं कार, कॾहिं चांडोकी हूंदी आहे रातिनि जो, त कॾहिं कार हूंदी आहे, जंहिंमें कुझु रातूं थींदियूं आहिनि, उन्हनि में राति जे टाइम ते तमामु घणी रोशनी हूंदी आहे। जोड़िया साईं सभ जिनसार, इहे सभु अल्लाह ताला जी जोड़िया आहिनि। जग जो चरखो अजब चले, यानी जग जो जेको चरखो आहे, फिरंदड़ चकर आहे, उहो दंग थियण वारो आहे, कीअं थो हले। सभु को चए थो भले भले, यानी सभु को अल्लाह ताला जी भले भले वाह वाह थो करे, करे न कोई सघे शुमार, उन्हनि नेमतुनि जो केर बि शुमार यानी ॻणे नथो सघे। जोड़िया साईं सभ जिनसार, इहो सभु जेके बि शयूं आहिनि उहे कंहिं ठाहियूं आहिनि? अल्लाह ताला ठाहियूं आहिनि। सो दोस्तों, इहो अॼु असांजो लेसन हो, क्लास 1 जी रीडिंग हुई। उमेद आहे त तव्हांखे हिन मां नवां लफ़्ज़ हुनजी मीनिंग सम्झ में आई हूंदी, ऐं कमेंट में मूंखे ॿुधायो त तव्हांखे अॼु जो सबक़ कीअं लॻो। ऐं नेक्स्ट वीडियो में असां हिन जी एक्सरसाइज़ कंदासीं, ऐं जेके हिन जा सवाल आहिनि उहे कंदासीं। तव्हांखे अर्ज़ु आहे त मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन जी बटन खे दॿाए छॾियो, त जीअं तव्हांखे हर मुंहिंजी नई वीडियो मिलंदी रहे। अल्लाह हाफ़िज़।